वीरपुर ख़ास में टिनियन वारो गुलनि ऐं भाॼियुनि जो फेस्टिवल शुरू थी वियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क में PPM ने मुनवर टालपुर गुलनि ऐं भाॼियुनि जे 62हें सालाने टिनियन वारे फेस्टिवल जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते मीर मुनवर टालपुर ऐं ॿियनि रखियल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे गुलनि ऐं भाॼियुनि जो मुआइनो पिणु कयो। MNA मुनवर टालपुर जो चवणो त गुल रब पाक जी तरफ़ां ॾिनल नेमत मां हिकु वॾी नेमत आहिनि जेके रूह खे राहत पिणु पहुचाइनि था। हुन वधीक चयो त गुलनि में कुदरती सूंह सां गॾु अलाह पाक तमामु घणी शिफ़ा बि रखी आहे। मुनवर टालपुर म्यूनिसिपल इंतज़ामिया खे हिदायत कई त शहर में मौजूदु पार्कनि जी मालिकी कई वञे जीअं शहरी तफ़रीह हासिल करे सघनि। कोटली में गस्टा तरफ़ां उस्तादनि जा मसइला हल न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गस्टा अफ़गान अला बख्श सोलंकी मुमताज़ अली खोसे आसिफ मेमन ऐं ॿियनि चयो त DEO सेकेंडरी जामशोरो उस्तादनि जा जाइज़ मसइला हल न पियो करे। हुननि चयो त DEO जामशोरो उस्तादनि जे पघारनि में बिलनि ते 50 सैकड़ो रिश्वत तलब करे रहियो आहे जेका जाइज़ न आहे। अॻवाननि चोधारणो त 7 मार्च ते कोटड़ी, 9 मार्च ते थाणे बुलाकान, 10 ते मांझंद, 11 ते सेवण, 12 मार्च ते जामशोरे ऐं 16 मार्च ते DEO ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो। जामशोरे में SUB पारां मुमताज़ गोरड़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। हाफ़िज़ बख्शल, पीर बख्श, सागर बुर्दी ऐं ॿियनि चयो त शहीद मुमताज़ गोरड़ जे क़त्ल खे 2 महीना गुज़री विया आहिनि पर कोटली पुलिस क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त पुलिस जवाबदारनि जी सहूलियतकार बणियल आहे जंहिं मां ज़ाहिर आहे त उहा मुमताज़ गोरड़ जो रब्तो लोढ़णु चाहे थी। अॻवाननि चोधारणो त मुमताज़ गोरड़ जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार बहादुर गोरड़ खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नवाबशाह में कलमदड़नि पारां सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। सहाफ़ियुनि ज़ुल्फ़कार ख़ासकिली, नबी बख्श बलोच, मुशर्रफ भुट्टे ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि चयो त शहीद अज़ीज़ मेमन जो पोस्टमार्टम मेहराबपुर जे इस्पताल में कयो वियो हो पर पुलिस जाली रिपोर्ट पेश कई। हुननि चयो त SSP नौशरो फ़िरोज़ शहीद अज़ीज़ मेमन जो खून लोढ़णु चाहे थो। अॻवाननि चोधारणो त अज़ीज़ मेमन जे वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वियो त 16 मार्च ते RPO हैदराबाद ऑफिस ॾाढो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। खैरपुर में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां सोशल मीडिया ते गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। आमिर फुलपटो, रज़ा मोहम्मद शेख, नवाज़ अली जुमानी ऐं ॿियनि चयो त काउंसलर सईद अबड़े, मोहम्मद अली अंसारी ऐं ॿियनि मुलाज़िमनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया पिया वञनि। हुननि चयो त काउंसलर कचनि मुलाज़िमनि जूं पघारूं पाण खाई खेनि ब्लैकमेल कनि पिया। अॻवाननि चयो त सदन ख़िलाफ़ सोशल मीडिया ते वावेला बंदि न कई वई त सफ़ाई सुथराई जो कमु बंदि करे एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk